छोकिरियूं वधीक होशियार आहिनि या छोकिरा वधीक होशियार आहिनि? छोकिरियूं वधीक होशियार आहिनि। छोकिरियूं इन करे वधीक होशियार आहिनि त घर में वेठी हूंदियूं आहिनि ऐं माना ने स्टडी वग़ैरह ध्यानु हिकिड़े ई पासे हाँ हिकिड़े पासे ॾे ऐं जेके बॉइज़ हूंदा आहिनि उहे ॿाहिरि वेंदा आहिनि ऐं अक्सर उहे छोकिरियुनि जे पासे में हूंदा आहिनि। रुगो छोकिरियुनि जे बारे में घणो सोचींदा आहिनि ऐं माना सेलफोन वग़ैरह घणी यूज़ कंदा आहिनि ऐं फेसबुक ऐं व्हाट्सएप ऐं मैसेज वग़ैरह ते घणो माना फोकस छोकिरियूं नथियूं यूज़ कनि। छोकिरियूं यूज़ कनि थियूं पर उहे कंहिं मक़सद लाइ थियूं यूज़ कनि ऐं कंहिं सुठे तरीक़े सां यूज़ कनि। छोकिरा ईअं न त माना छोकिरियुनि खे ब्लैकमेल करणु ऐं उन्हनि खे माना परेशान करणु इन जे करे छोकिरियूं वधीक होशियार आहिनि। कीअं छाजे करे होशियार? छोकिरियूं घणी महिनत कंदियूं आहिनि। छोकिरा मश्किरी मज़ाक हे हो हुननि जो ध्यानु हूंदो आहे। छोकिरियूं महिनती हूंदियूं आहिनि उहे तमामु महिनत कंदियूं आहिनि। गर्ल्स वधीक इंटेलिजेंट हूंदियूं आहिनि बिकॉज़ ॾिसो न गर्ल्स इन करे उहा हर लिहाज़ सां महिनत कंदी आहे, पंहिंजी माउ जो ख़्यालु कंदी आहे, पीउ जो हर कंहिंजो ख़्यालु कंदी आहे। बॉइज़ खे इहा क़दुरु न हूंदी आहे त मतिलबु पंहिंजे बाबा जो पैसो असां लुटायूं इंजॉय कयूं। छोकिरा वॾनि जो पैसो लुटाइनि बिल्कुलु लुटायूं। जेके छोकिरियूं आहिनि उहा ॾिसो न असल में छा आहे छोकिरियूं कॾहिं घर खां ॿाहिरि पंहिंजी अम्मी अबी खां पुछी निकिरंदियूं आहिनि। ठीकु आहे बॉइज़ पुछी न निकिरंदा काॾे विया कुझु बि कनि। इलाही मतिलबु जेके बॉइज़ हूंदा न बिगड़ियल हूंदा आहिनि। छोकिरियूं वधीक होशियार हूंदियूं आहिनि। छोकिरा रुल घमनि था ऐं छोकिरियूं सॼो ॾींहुं घर में वेही पढ़ंदियूं आहिनि ऐं पंहिंजे मतलब के फ्यूचर जे लाइ सोचंदियूं आहिनि। छोकिरा बसि रुगो ॿाहिरि घुमंदा आहिनि। मुंहिंजे ख्याल में त छोकिरियूं वधीक होशियार आहिनि। छा में होशियार? जो उन्हनि खे इहा हूंदी आहे त असांखे पढ़ी लिखी अॻे वधंदो आहे। छोकिरा हुन सां गॾु रुलंदा घुमंदा बि आहिनि पढ़नि ईअं पढ़ाई ते कॉन्संट्रेट न थींदो आहे। छोकिरियुनि खे सिर्फ़ु इहा हूंदी त असांखे पढ़णो लिखणो आहे ऐं पंहिंजे माउ पीउ जो नालो रोशन करणो आहे। छोकिरियूं वधीक होशियार आहिनि। छा में आहिनि छोकिरियूं वधीक? इन जी भेट में जो छोकिरा मोबाइल था यूज़ कनि सॼो ॾींहुं ॿाहिरि घुमंदा फिरंदा इन जे करे छोकिरियूं सॼो ॾींहुं घर में पढ़नि थियूं। छोकिरियूं वधीक होशियार आहिनि। छा में बिकॉज छोकिरियुनि खे पंहिंजी महिनत जी हूंदी आहे। इलाही ज़्यादा महिनत कंदियूं आहिनि। छोकिरा हर टाइम मोबाइल यूज़ कंदा आहिनि ऐं छोकिरियूं घणी होशियार आहिनि। छा में होशियार आहिनि? हर शइ में होशियार आहिनि। हर शइ होशियार आहिनि। हर शइ छोकिरा जे हिसाब सां होशियार आहिनि। जी छोकिरा महिनत नथा कनि? उहे बि कंदा हूंदा असांखे न आहे ख़बर रुलंदा हूंदा। जी गर्ल्स ईअं चई नथा सघूं हर कंहिंजी पंहिंजी महिनत हूंदी आहे पर गर्ल्स जेके हूंदा आहिनि छोकिरनि जे वधीक महिनत कंदियूं आहिनि। छो जो मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधायो उहे ॼाणनि थियूं उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे त माना असांजी पढ़ाई किथे वञी रुकिजी सघे थी। माना किथे असांजा पेरेंट्स असांखे मना करे सघनि था त बसि हाणे न पढ़ो। ईअं त कोई कुझु नथो थी सघे बिकॉज़ बहुत आर इक्वल ऐं ईअं कई नथो थिए केरु वधीक केरु न। उहो हर कंहिंजी मेंटेलिटी हर कंहिंजी इंटेलिजेंस ते आहे जेको वधीक हर कंहिंजी इंटेलिजेंस हूंदी आहे। छोकिरा बि होशियार हूंदा आहिनि छोकिरियूं बि होशियार हूंदियूं आहिनि।